सादिक अली हिकु बहितरीनु इंसानु हो ऐं उन खां पोइ हुन समाजी स्तर ते ऐं हिकु माण्हुनि में सोशल बि तरीक़े ते हिकिड़ो शौर उजागर करण लाइ हुन मान्य रिकॉर्डिंग कंपनी जे तहत हिकिड़ी उहा कंपनी खोली, जंहिंमें हुन काफ़ी जेके से हिन इलाइक़े जा जेके फ़नकार हुआ उन्हनि खे जेको आहे सो हुन मंज़र आम ते आंदो ऐं जेके अॻियां हली करे हिकिड़ा नाले वारा फ़नकार बि थिया। उन खां अलावा उन्हनि उहे गीत जेके अॼु मक़बूल आहिनि, जीअं जन्नतुल फिरदौस आहिनि, ॿई कंदियूं महिरान जूं, सर्वे सिजावली जो, इहो बि ईअं मान्य रिकॉर्डिंग कंपनी ते रिकॉर्ड थियो। अले मुंहिंजा मारू वड़ा, इहो बि मान्य रिकॉर्डिंग कंपनी ते जेको सो थियो। त हुन जो बज़ाति ख़ुदि फ़न जे ऐं हिसाब सां ऐं फ़नकारी फ़न ऐं गीत इन जे में हुनजो पंहिंजो हिकिड़ो जेको हो सो हिकिड़ो तमामु घणियूं महिनतूं हुयूं, ख़िदमतूं हुयूं ऐं हू जेको इन सम्झो पंहिंजो मिशन खे अधूरो छॾे हलियो हुयो। ऐं हाणे उनखे पोयां केतिरो कमु मिलान कनि था, केतिरो उनखे जेको मुकमल कनि था, उहो उन्हनि ते इंसार करे थो। ज़िंदगी गहरो सागर, किनारा परे ॿेड़ी भॻल। ज़िंदगी जी हिन वॾी ढोड़ जे अंदरि हर माण्हू लाचार ऐं बेवस आहे। ज़िंदगी जे हर लम्हे खे हू सारींदे सिकंदे सिकंदे पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणींदो। सादिक खटी उन्हनि माण्हुनि मां हिकिड़ो इंसानु जेको हिकिड़ी तारीख़ हिकिड़े बाब जी हैसियत रखंदो। सजावल डिस्ट्रिक्ट जे अंदरि हाशमी घराने जो ई फर्ज़ंद फ़नून लतीफ़ा जी ज़िंदगीअ में पंहिंजो पाण खे बहितरीनु नुमाया ज़ाहिर कयो। सिंध जे अंदरि MRC कंपनी जो ही हिकिड़ो अहिड़ो इंसानु जेको इंजीनियरिंग जा हर घुर ॼाणंदो हो, पर पाण क्वालिफाइड इंजीनियर न हो। संदसि कसोटी कननि खे ॿुधण वारो मिठड़ो आवाज़ MRC कंपनीअ खे पूरी सिंध जे अंदरि नुमाया कयो। सिंध जा वॾा नाले वारा गायक फौजिया सुमरो ऐं ॿिया केतिरा ई समीना कंवल जेके इंट्रोड्यूस कराया MRC कंपनी जे तरफ़ां सादिक खटी साहब ऐं MRC कंपनी। सादिक खटी हिकिड़ो अहिड़ो इंसानु जेको शख़्सियत में ख़ुशि अख़लाक़, मोहबती माण्हू, प्यार करण वारो माण्हू, नंढनि सां मोहबत, वॾनि जो एतिराम संदसि नसनि में समायल हो। ख़ानदानी शख़्स, ख़ानदानी हिन जो रवैयो, अहिड़ो इंसानु जेको हर वक़्तु हर घड़ी इंसानियत खे उन्हनि जी लाइ फलाह ऐं बहबूद जे लाइ सोचींदड़ माण्हू हो। हिन जो ख़ानदान बि माण्हुनि जी ख़िदमत में पंहिंजो वक़्तु ॾिनो। सादिक खटी हिकिड़ो बा किरदार, बा वफ़ा इंसानु हुयो जेको हिन वक़्तु असांजे विच में न रहियो आहे। बा सादिक खटी अल्हम्दुलिल्लाह शहर जो हिकिड़ो मुअज़्ज़िज़ ऐं जीअं हर दिलि अज़ीज़ शख़्स चइजे तीअं हो असांजो पाड़ेसरी बि हो ऐं असांजो मोहतरम बि हो। ऐं सादिक खटी जे विछोड़े ॼण असांजो जीअ खे जोड़े विधो आहे। ऐं अहिड़ा इंसान तक़रीबन सदियुनि में पैदा थींदा आहिनि जीअं बा सादिक खटी आहे। अल्हम्दुलिल्लाह हर दोस्त, हर यार माण्हू सां, हर मोहबती माण्हू सां, हर प्यार करण माण्हू सां हुनजी मोहबत हुई। ऐं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे ख़ानदान जे हिसाब सां हाशमी ख़ानदान जो ख़ुसूसन असांजे बा इरफान जेको हाशमी आहे सीरत कमेटी जो तंहिंजो वालिद साहिबु हो ऐं बा हिदायतुल्ला खटी सरपरस्ती आला सजावल प्रेस क्लब जो ऐं उन जो सौट ऐं बा इमरान खटी ऐं कामरान खटी सहाफ़ी इन्हनि जो जेको सो चाचो हो। बा नदीम खटी आहे उनजो बि सौट हो। तक़रीबन हिन जो सहाफ़त सां, फ़नून लतीफ़ा सां, शहर जे मौज़ूद माण्हुनि सां, मज़हबी माण्हुनि सां, पर कोई अहिड़ो शख़्स न चवंदो त असां सादिक खटी खे को कॾहिं घटिजा थो। अलाह साईं हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह था फरमाए। त सुजावल में म्यूज़िक जे हवाले सां ऐं जेके ॿियूं सरगर्मियूं आहिनि उन्हनि खे हथी ॾियण में जेको सादिक वारनि जी फैमिली जो जेको रोल आहे उहो तमामु वॾो रोल आहे। ऐं सादिक वारनि जी फैमिली सुजावल शहर जी उहा फैमिली हुई जंहिं सुजावल शहर में हिकिड़ी नवाण ॾिनी, हिकिड़ो सुठो ख़ानदान हो सादिक वारनि जो ऐं पाण तमामु सुठी तबियत जो मालिक हूंदो हो। ऐं जंहिंजे लाइ लफ़्ज़ ऐं कुझु कोन थो चई सघां त सादिक खे अञा ॿियनि कहिड़नि लफ़्ज़नि सां रहिजे त शहर में जेके अमन पसंद शहरी आहिनि उन्हनि मां सादिक हिकु माण्हू हो। जी हाँ, जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं महिराण जूं, अले मुंहिंजा मारवाड़ा तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वियसि। अहिड़ा अनमोल गीत ॾींदड़ MRC मान्य रिकॉर्डिंग कंपनी जो मालिक सादिक अली खटी जेको हिन दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। सादिक अली खटी खे पूरे लाड़ पूरे सिंध में हिकिड़ो सादिक अली खटी जो नालो हो जंहिं MRC मान्य रिकॉर्डिंग कंपनी जो बुनियादु विधो।
ऐं असां सां जेको आहे सो इन बारे में काफ़ी सारनि जेको आहे सो पंहिंजा वीचार वंडिया ऐं असां अलाह पाक खां दुआ आहे त सादिक अली खटी खे अलाह पाक जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। कैमरा टीम सां गॾु इमरान अली, इबरत न्यूज़, सुजावल।